कहाणी छा आहे? दुनिया में कहाणीअ जो रिवाज़ कंहिं न कंहिं रूप में तमामु आगाटे ज़माने खां हलंदो अचे थो। पंहिंजे ज़माने जे वक़्त खां वठी हींअर ताईं कहाणीअ जो नयो रूप इख़्तियार थियो आहे या कहाणी पंहिंजो नयो रूप इख़्तियार कंदी रही आहे। विद्वाननि कहाणीअ खे वस्फ़ में वधण जी कोशिशि कई आहे, पर कहाणीअ जो आज़ादु दायरा सांदहि उन्हनि वस्फ़ुनि जे किनारनि खे टोड़ींदी रही आहे। अॼु बि आज़ादु आहे। मुंशी प्रेमचंद कहाणी हिकु रचना आहे जंहिंमें ज़िंदगीअ जे कंहिं हिकु पहलूअ कंहिं मन जे हिकु भाव खे ज़ाहिर करणु ई लेखक जो मक़सदु थिए थो। उन जा चरित्र, उन जो ढंग, उन जी कला जो फ़न सभई उन ई हिकु भाव खे पुष्ट कनि था। नाविल वांगुरु उन में इंसानी जीवन जो मुकमल ऐं विशाल रूप ॾेखारण जी कोशिशि नथी कई वञे। कहाणी हिकु अहिड़ो रमणीक बगीचो न आहे जंहिं में भांति भांति जा गुल ऐं वलियूं ॿूटा सजायल हुजनि, बल्कि हिकु कूंडी आहे जंहिं में हिकु ई ॿूटे जो मेठाज़ पंहिंजी आला सूरत में नज़र अचे थो।